5 अक्टूबर उस्तादनि आलमी दिहाड़े जे मौक़े ते गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल मेन सेवण में पुरवकार शानदार तकरीब मुनक़िद कई वई। गवर्नमेंट बॉयज़ हाई मेन स्कूल सेवण शानदार तकरीब में उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾे तादाद में शिरकत कई। शागिर्दनि क़ौमी तरानो, तकरीरूं, टेबलोस पेश कया। शागिर्दनि में इनामात, तोहफ़ा तक़सीम कया विया। तकरीब में ग़ुलाम हैदर कच्छार, तालिक़े एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी मेल सेवण ऐं पेटे अलफ़ जे सदर मोहम्मद बख्श रिंद ख़ासि महिमान तौर शिरकत कई। तकरीब की सदारत स्कूल के हेडमास्टर इमदाद अली भंड आयल मेहमानन के आजियाणो दिनो। तकरीब में स्कूल के शागिर्दनि टेबलोज़ ऐं तकरीरूं पेश कयूं। शागिर्दनि में सवालो जवाब सेशन तहत इनामात, तोहफ़ा ॾिना विया। स्कूल के हेडमास्टर इमदाद अली भंड पारां स्कूल में बेस्ट टीचर एवॉर्ड अहमद अली कोरेजो खे ॾिनो वियो। तकरीब में शागिर्दनि पारां उस्ताद साहिबान के गुलनि जी वर्खा कई वई ऐं गुलनि जा हार पाराया विया। उस्तादनि ऐं संदनि जी शान में तकरीरूं करे भेटा पेश करे उस्तादनि खे सलामी ॾिनी वई। तकरीब में उस्ताद मोहम्मद कासिम जतोई, अवेस सुमरो, एजाज ओठो, इस्माइल कुरैशी, शाहिद ओठो, अब्दुर्रहमान मल्हा, परवेज़ सुमरो, सेवण तालिक़े ऐं आसपास के उस्तादनि साहिबान भरपूर शिरकत कई। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची